स्टूडियो अस्सलाम वालेकुम साला सर कुछ ठीक ठाक क्लास है उस्ताद एने केड़े वठिया बाबा ए सारंग स्टूडियो पाण के होडे हलणो हर चकर नुमाइंदन जो खबरों नथी चक्कर छाए फकीर माण्हू होता नहीं सभा अरे यार जेकदे जागरानी इरशाद फनकार थी सके एडिटर न तो थी सके सही नुमाइंदा रेडी कंदा खबरों में साईं जो शो का थोड़ो पूरो करण मां इना एकड़ी गाल बुध एकड़ी शय बुध 20 साल थियन साहबत कंदे साहबत में असा कम जिंदगी गुजारी है सही गाल हाने जेकरे एकड़ो गीत करे वरतो सके हर्ज त न मुस्तकिल एकड़ो अखबार जो बुध एकड़ी शय अखबार मां जड़ा मत कम जाने नुमाइंदा रेडी करदा खबरां वास्ते गाल बुध एकड़ी टाइम ॾिठो तो इने तू समझाए न समझ साईं ट्राई करण दियोस साईं जे मथे ते दिमाग ते जुनून सवार यार गाल सिर्फ 5 मिनट बाबा केड़ी मुजी सॉट सगी यानी इस एड़ा गाना हली से गंदा साईं मां जानदो ता बिस्मिल्लाह क्यों ट्राई करे सिर्फ हेलो 2 मिनट ठीक है 2 मिनट सिर्फ असा शौक का हेलो अदा एकड़ो बस सिर्फ थाल में सर साईं मां ता के अदा ए पर बिजली यूपीएस ते आले जाता हां सर हां बस एक्सप्रेस लाइन हुई अरे एकड़ो मिनट तो बे ओ बा हां बा एक जगह हेड को एक हेडफोन कनन दे लाया हां हां यार तू तो दे वने मां गाड़ नदी दे इनके तो बड़ी बार यार दा 10 मिनट दिन आनो से हां तो बाबा यार अखबार ठाए यो असा होने के की दसो यो असा जो म्यूजिशियन आ यो ता के बी करे अंदर ब्रीफ कंदो कीए गाए बोआ कीए न गाए बोआ साईं समझ अगे में वाला स्टूडियो ना आया केजे यार गाल बुध ना हाने एक गाल बुध गाल मां गाया माइक नहीं मां गाया हे आखिर में आने तो लाइट हां पर एक्शन ने कटाया तो राग गए तुम ना साईं असल में आदत को मजबूर है इन करे ता साईं से साहब या फनकार थोड़े शौक में पूरो करे दो साहब या साईं असल इसी करे साहब जो साईं जो शौक हुंदो को फनकार लगे कोन असन जी खबरों में साहब एकड़ो मिनट खबर जाना मां तो हेलो ठीक है अध कलाक हुकुम ठीक है ता शौक पूरो कयो उस्ताद एक सजो साईं ते सजो जो को साइड इफेक्ट थियो वो इरशाद जागीरानी जो थियो इन जे करे वो साईं जद जने इरशाद जागीरानी एकड़ो फनकार थी सके तो मां छो तो थी सके मां साईं ट्राई हरण सुरशनास भी लगे तो साईं जरूर सुठो गाई सुठी गाल है मां यार थोड़ कोशिश में करो गाई ला पानी पान गाई मां पान गाई हेलो लिपसिंग न करो हेलो सर गाई जो ओरिजिनल मां पान हां से ट्राई के जो म्यूजिक का लगा लगा भले ट्रैक करा तो म्यूजिक इंडिया जी ना हो जाए साईं ता की सिंधी ट्रैक दिया तो पे जो फोक एकड़ो आए वो ता के हां वो बिस्मिल्लाह पानी पीपो ना यार पानी से क्या तो के है यो से ऐसा रखियो इने करे आयो ता जी खिदमत करने ले रखियो आ जनी मां जे करे विंदे मां तो के पानी चाहिए सारे पानी पीपो गए नो मां तो के चाहिए पानी पी बला सही पिया तो पियो बला पानी में छा पानी बला साईं जरूरी असा हे सिंध जी जेकी असा रीति है रस्म आ उन के हे फॉलो करे ता के मेहमान थी करे ता जे ले वो गिलास पानी खड़ी आवा असा टाइम लाया असा खबरन जो टाइम दे दो साईं हलो असा भी वांदा ना आयो इते ता थोड़ो जल्दी कयो हुआ गल सही माजरत चाहिए लेकिन यार हाणे हो दिसना वो पानी पीछे हां असा माके थैली चढ़ानी है अला एकड़ी माइक दे जो मुके एकड़ी भी वाली माके थैली चढ़ानी है पानी ठीक है लगा है रेडिया हां रेडिया टोइडो आ ठीक आ उधर हेलो बाबा हां एकड़ो मिनट जी अरे बाहर आजा बाहर ही दो बाहर अच्छो अच्छो ए बाहर असल में खबर क्या है यार समझ में नहीं है माय अंदर माइक जो मस्त नहीं है ये तो सही है ठीक है पर इतना हेडे तो के निशान साईं ही असां जो को मक्कार आ जेके समझ में गाल नथी अचे त बीणो किथे आ रिकॉर्डिंग बूथ में साईं निकरी आयो आ ए
सफ़र सवारी आज बिल्कुल सही हुई तो साईं के ख़बर ही ना है गायब हो किथे आ कहिड़ी जगह ते गायब हुआ कीअं गायब हुआ साईं असां न आयला सो इन करे साईं के मन जो कार किया साईं असांजी ख़बरूं जो लेट थी खामा खा जो कुछ नहीं असांखे नुमाइंदे को मिलणो साईं तां जो भी ख़बर लेट थी असां जो भी कम लेट थी पकड़े वठदो साईं के कीअं हले जुनून सवार जो ख़बर नथी पए बहरहाल ए इसके डाउन प्यार सर मां समझा तो ता हिन साइड अचो थोड़ो भला इते मेहरबानी कयो इते मां दुम है सर एकड़ो कम कयो ना इते अंदर अची करे समझा यार एकड़ो समझो कर न गाल की यार सर मां चाहे तो कंप्यूटर में अंदर अची वियो एकड़ो थोड़ो बर्दाश्त कयो असा इता थोड़ो राम नौ माण्हू आहे टाइम में साईं मां ता के सब सिर्फ ट्राई कयो ट्राई बस माजरत यार मां साईं खिदमत क्या चाय ना करे तो पता है चाय पियानी को हाँ। रेडी रहो सही हां साईं तो एड़ो इलो ठीक है हां जवानो एकड़ो मिनट सही वाह साईं वाह इते तरसणो न हो यार तो विच में लगाना यार नौ माण्हू आहे साफ़ ई वञी राग जी मां बता को फनकार है बस मां इडी ट्राई करना तो कोई शौक़ पूरो करणा है करो पूरो टाइम 2 मिंट दर्स यार हटता हूं यार केड़ा असांखे लेट थींदी पिया फिक्र असांखे तव्हांखे छा आहे जिते कुर्बना उते छो तरसों हल दिलड़ी धारा माण्हू छॾे जिते मोहब्बत वारा मेरा हुजन उते ज़ाहिदरा जड़ी जाय रे यो बुध दोड़ो विसरिया दोड़ो बाद में आखिरी हो थल वाला थल बस आखिरी झलकी बस ट्राई होना थल वाला थल रेडी रहो सही हां ने हां हलो दिल धारा माण्हू छॾे था हलऊं अल्लाह हलो दिल धारा माण्हू छॾे था हलऊं जाते रहे दाणो पाणी हिन जो अमान ॾे था हलऊं अल्लाह हलो दिल धारा माण्हू छॾे था हलऊं अल्लाह हलो दिल धारा माण्हू छॾे था हलऊं ये बाबी शायरी याद है तांखे नहीं है मथल याद मां समझा तो बारा ॾाढो सुठो गायो था तां इरशाद का तमाम सुठो गायो था मां समझा तो तालीम में छॾियो असांखे ख़बरूं कढणियूं साईं के वठी वञो ख़बरूं हलो जेका साईं घणनि फनकार जेकॾहिं असां फनकार थी सघूंदा त पोइ असांखे ॿुधाइजो ज़रूर कमेंट्स कजो ऐं असां पोइ सारंग फोक स्टूडियो में इमरान सारंग वटि अचूं 10 की में जेकॾहिं न त पोइ इहे ख़बरूं असां आहियूं हलो संग हलो से हलो मेहरबानी मेहरबानी करो तू टाइम हेठा सर जेकॾहिं हीअं हेठि वञो त साम्हूं होटल वारो तो हुनखे चांहि चवंदा सर असां हेड फोन वापस साईं ऑफिस वेंदो त हीअं बर न, न, ॻाल्हि ॿुध न। चांहि चवंदा ॻाल्हि ॿुध मसलो इहो आहे तूं असांखे पूरो गानो करे ॾे असां यादि करे अचूं चाहे माना या वरी का शादी अची ठीकु आहे मेहरबानी से करो बस आ जा